आगरा का रहमत अली जी रिपोर्ट मुताबिक आगरा में वतन डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन ऐं ओल्ड इज गोल्ड ग्रुप जे सरकार सां हिकु ॾींहुं वारी चमड़ी जी बीमारी जी कैंप आगरा जे मशहूर सर्जन डॉक्टर यार मरखंड जे अगणे में कामयाबी सां मुनक़द कई वई। तफ़सील मुताबिक आगरा में फलाही तंज़ीम जे हिकु ॾींहुं वारी चमड़ी जी बीमारी जी कैंप डॉक्टर यार मोहम्मद मरखंड जे अगवाणी में मुनक़द कई वई, जिते लालगंज जी मशहूर माहिर डॉक्टर जी टीम ख़ासि तौर शिरकत कई। कैंप दौरान 300 खां वधीक मरीज़नि जिन में नंढा ॿारड़ा मर्द ऐं औरतूं शामिल आहिनि, जो मुफ़्त तिबी मुआइनो करे डॉक्टरनि मरीज़नि खे ख़ारिशी ॾंड एलर्जी समेत ॿियनि मुख़्तलिफ़ चमड़ी जी बीमारी जी सुञाणप करे उन्हनि खे मुनासिब दवाऊं पिणु फराहम कयूं। डॉक्टर जी टीम मीडिया खे ॿुधायो त आगरा या आसपास जे इलाक़नि में चमड़ी जी बीमारी में इज़ाफ़ो ॾिठो पियो वञे। सफ़ाई जो ख़ासि ख़्यालु रखण ऐं कंहिं बि बीमारी जी सूरत में फौरी तौर ते डॉक्टरनि सां राब्तो कनि। कैंप जी अॻवानी कंदड़ डॉक्टर यार मोहम्मद मरखंड, उस्ताद नबी बख्श मंगी, सैयद मुश्तबा शाह, उस्ताद अनवर अली तुनियो ऐं एडी तुनियो जो चवणु हुयो त अहिड़ा फलाही क़दम मुस्तक़बिल में जारी रखिया वेंदा त जीअं ग़रीब ऐं मुस्तहक माण्हुनि खे संदनि घरनि भरिसां सां मुफ़्त में बहितर इलाज सहूलियतूं मुहैया करे सघजनि। इलाइक़े वासियुनि वॾे अंग में कैंप खे साराहियो। अहिड़नि ख़िदमतुनि खे इंसानी भलाई लाइ अहम क़दम करार ॾिनो।